नासरीन मलीर जे निजी कंपनी में सिंधी सकाफत के सिलसिले में प्रोग्राम मुनक़द कयो वियो। उन सिलसिले में पेश आहे ये रिपोर्ट। मलीर में मौजूद आहियूं। मलीर जी ऑटो पार्ट्स कंपनी आहे। अल संस इंतजामिया ऐं वर्करनि पारां जेको आहे कल्चर ॾींहुं मल्हाए पियो वञे। हिते औरतूं, नौजवान, बुज़ुर्ग ऐं कंपनी जा वर्कर ऐं मैनेजमेंट जेका आहे उहा ॾियारे में शरीक आहे। छा चवणु आहे? सिंधी अजरक असांजी शान आहे। असां पंहिंजी सकाफ़त जो ॾियारो हिते सेलिब्रेट करे रहिया आहियूं। माशाअल्लाह असांजी कंपनी वारा सभु कोऑपरेटिव आहिनि ऐं हद खां वधीक असां एंजॉय करे रहिया आहियूं। हर शइ असांखे हिते मज़ो थो अचे। इलाही हद खां वधीक सिंधी अजरक टोपी असांजी सिंधी सकाफ़त आहे, असांजो शान आहे। इस तरह हमने और भी मनाई है, हमें बहुत खुशी हो रही है। ये हमारी सकाफत में हमें बहुत मज़ा आता है। हम एक भाई बहनों की तरह रहते हैं साथ। धरती न्यूज़ जा तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हिते जी असांजा प्रोग्राम खे कवरेज ॾिनी ऐं तमामु ख़ुशी जो माहौल आहे। तव्हां ही ॾिसो पिया असां सां गॾु वर्कर बि आहिनि हिते ऐं न्याणी बि असां सां गॾु आहिनि, ऑफिसर तबिको बि आहे। सभिनी खां वधीक असां शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजी मैनेजमेंट जी जेका असांखे हिते इजाज़त ॾिए थी। आज दिल जो है ना खुशी से बाग बाग हो गया है। मेरे वर्कर्स जो आज के महंगाई के दौर में इतना परेशान है, इनके चेहरों पे थोड़ी सी जो ये खुशी नजर आ रही है। यकीन जाने इस खुशी को देखकर इतनी खुशी हो रही है कि दिल खुशी से बाग बाग हो गया है। माशाल्लाह से ये इवेंट जो है हर साल होता है और इसको हम पुरजोश तरीके से मनाते हैं। देखिए सबसे बड़ी चीज़ ये है कि पाकिस्तान की बहुत सारी ज़बानें हैं और सारी ज़बानें अच्छी हैं, मगर सिंध की ज़बान जो सिंधी ज़बान है ना वो माशाल्लाह से हमें बहुत पसंद है। और ये प्रोग्राम होना चाहिए, हर साल होना चाहिए। और करीबन हमें इस कंपनी में 70 साल हो गए। रहमान साहब के बहुत शुक्रगुजार हैं हम, जो हमें यहाँ तक अभी तक रखा है। कैमरामैन शाहिद अली खान, सज्जाद हुसैन, धरती टीवी, मलीर, कराची।